अला खेल खलाए साईं अब्दुल अमीन साहब हेठ लही रहियो आहे भिट जे चोटीअ खां हेठि ऐं ॾाढो थकियल ॾिसण में पियो अचे त साईं अब्दुल अमीन ओके तमामु घणो ॾुखियो आहे नंढा नंढा क़दम खणणा था पवनि ऐं मिटीअ खे दॿाए पोइ क़दम रखिणो आहे वाह 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 साईं पघरजी पियो आहे ऐं साईं जे पघर में इहो साबित पियो थिए साईं ॾाढो कॉन्फिडेंस पियो थिए पंहिंजे हिन मज़ा फुल इंजॉय पियो करे पर गर्मी आहे जेकर गर्मी हिते न हुजे अॼु बरसाति पवंदी हुजे त वाह वाह छा मज़ो हुजे साईं अमीन साहब ज़बरदस्त हीअ पर गर्मी जेका आहे उहो घुट आहे बादल जे करे चइनी पासे बारिश जो मौसम लॻो पियो आहे ऐं जुड़ जे करे ॾाढी घुट गर्मी थी रही आहे थोरी देरि में इम्कान त शदीद बारिश पवंदी ला करे साईं बाय बाय सर हाफ़िज़